चाचा बी 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 हिकिड़ी मूंखे ॻाल्हि तो ॿुधा कहिड़ी ॻाल्हि आहे? शादी में कहिड़ा फ़ाइदा ऐं कहिड़ा नुक़सान आहिनि? पुट तूं छो पियो पुछीं? चाचा मुंहिंजी ॿेड़ी थी ॿुॾे, मां बि शादी पियो कयां। बाबा ॻोठ में अहिड़ी त माई आहे ई कान का। तूं किथां थो शादी करीं? अलाए चाचा मूंखे ख़बर न आहे मूं वारो भाउ गौरा मलाई किथे रिश्तो करे आयो आहे, पर तूं मूंखे रुॻो इहो ॿुधा त इंसान लाइ शादी केतिरी ज़रूरी आहे। बाबा माई जे हूंदी सोली सुबुधी त घर में हूंदी सुकून, जिन त हूंदी चंडी घर में हूंदी ॿ ताल। मुंहिंजो शादी ॾिसी वञ वञ अंदरां मानी खणी आ। हाँ हाँ खड़ी थी अचा। वक़्त कहिड़े ख्यालनि में ॿुॾी वियो आहीं? न चाचा अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का, बसि मां हलां थो। शादी कर त पुट ख़बर पवंदी।